जिले मलीर गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल फ्यूचर स्कूल कॉलोनी के हेडमास्टर PTLF कराची डिवीजन के सदर मीर अनवर बलोच के मॉनिटरिंग ऑफिसर पारा आला हुकामन बिला जवाब मुअतल करण ते जिले मलीर एजुकेशन ऑफिस पहुंची एहतजाज ऐं धरणो हयो जंहिंमें मौजूद मर्द उस्तादन ऐं लेडीज़ उस्तादियाणियुनि हेडमास्टर मीर अनवर बलोच के बिला जवाब मुअतल करण ते मॉनिटरिंग असिस्टेंट ऑफिसर सफुल्ला सुमरो के फिलपोर जिले बदर करण जा नारा हया उन मौके ते उस्तादन मां जावेद कलमती एजाज जोखियो नादर मेमण अहमद रोशन बलोच ऐं ॿियनि साफ़ इनाडो दाहींदे चयो त PTLF कराची डिवीज़न जे सदर मीर अनवर बलोच के बायोमेट्रिक मॉनिटरिंग असिस्टेंट ऑफिसर सफुल्ला सुमरो बिला जवाज़ आला हुकाम के गलत रिपोर्ट पेश कई जंहिं बाद आला हुकाम पारा मीर अनवर बलोच के सस्पेंड लेटर जारी कयो वियो जंहिंसां असां उस्तादनि जी न सिर्फ़ दिल आज़ारी थी आहे पर उस्तादनि जी तौहीन करण जी कोशिश पिण कई वई आहे जंहिं ॾींहं असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था उन्हनि तालीम खाते जे आला हुकाम खां सस्पेंड थियल टीचर मीर अनवर बलोच के फिलफोर बहाल करण जो मुतालबो कयो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची